अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े मलिकार माहिया फराशा सब खबर है नजर हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन अॻु में शुरू करणु घुरिजे हा। ईरान ख़िलाफ़ पाबंदियूं कामयाबु आहिनि। तेहरान मुआहिदो करणु चाहे थो, पाबंदियुनि सबबि ईरान तेल विकिरो नथो करे सघे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त पाक भारत जंग में 11 जहाज़ किराए विया हुआ। जंग रोकराइण ते पाकिस्तान जे वज़ीर आज़म जी तारीफ़ कई। हुकूमत हिकु भेरो ॿीहर पेट्रोल 6 रुपया 51 पैसा फ़ी लीटर महांगो करे छॾियो। क़ीमत में इज़ाफ़े बाद पेट्रोल जो फ़ी लीटर 399 रुपयनि 86 पैसनि जो थी वियो। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में 39 रुपया 39 पैसा वाध। नई क़ीमत 399 रुपया 58 पैसा फ़ी लीटर मुक़ररु। गासलेट जो अघु ऐं पेट्रोल ते लेवी टैक्स घटि कयो वियो। नोटिफिकेशन जारी।